हलंदड़ साल 2023 जो पहिरियों चंड किरण 5 मई ते थींदो, जेको पाकिस्तान में बि ॾिठो वेंदो। इंस्टीट्यूट ऑफ स्पेस साइंस जे डायरेक्टर जावेद इकबाल चयो आहे त चंड किरण दौरान चंड मामूल खां 10% घटि रोशन हूंदो। इन वधीक चयो त हिन जज़वी चंड किरण दौरान धरती जे मरकज़ी पासे जो ॿाहिरियों हिसो चंड ते पवंदो, जंहिं सबब चंड जी चमक घटिजी वेंदी। हिन जो त साल जे पहिरें चंड किरण दौरान चंड जी धरती जो पाछो तमामु घटि नज़र ईंदो। धरती जो पाछो चंड जो रुगो 58% हिस्सो ढकींदो। डायरेक्टर जावेद इकबाल चयो त चंड किरण 5 मई यानी जुमे ते पाकिस्तानी वक्त मूजिब रात 8:14 ते शुरू थींदो ऐं रात जो 10:22 ते पंहिंजे उरूज ते पहुचंदो। हिन जो त चंड किरण छंछर जी रात 12:31 ते ख़त्म थींदो। चंड किरण जो कुल वक्त 4 कलाक 17 मिंट हूंदो। हिन वधीक ॿुधायो त चंड किरण पाकिस्तान समेत यूरोप, ईरान, इराक, गॾियल अरब अमारात, रूस ऐं चीन में बि ॾिठो वेंदो।